सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक पहिरियों। प्यारा ॿारो बाब ॿियों पूरो थी चुको। अॼु बाब 3 शुरू थी रहियो आहे, जंहिंजो सबक नंबर पहिरियों कयूं था ॾहाई अणपूर यानी डेसिमल्स। सो मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुमि त डेसिमल्स आहिनि छा यानी ॾहाई अणपूर आहिनि छा। ठीकु आहे ॿारो, नंबर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थींदा आहिनि। ठीकु आहे, होल नंबर्स आहिनि या कुदरती नंबर आहिनि या माइनस वारा बि हिन सां गॾु अची वञनि, सॼा आदत। ठीकु आहे, हलंदा वेंदा नंबरनि खे त कॾहिं बि कोई एंडिंग न आहे, लामहदूद आहिनि। नंबर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ा त सॼा आदत यानी तव्हांजा 1 2 3 -1 -4 -5। ठीकु आहे, उन खां बाद में हिकिड़ा ॿिया नंबर पढ़ियासीं नातिक अदद, जीअं असां 1/3 4/5 7/2 असां इहे पढ़ियासीं नातिक अदद। अञा 3 क़िस्म जा नंबर थींदा आहिनि जंहिंमें ॾहाई हूंदी आहे, यानी 2.3 4.5 6.001 7.77 0.01 मुख़्तलिफ़ नंबर थी सघनि था, केतिरा ई नंबर थी सघनि था, पर हर उहो नंबर जंहिंजे विच में या जंहिंमें ॾहाई नज़र अचे, तव्हांखे ॾहाई यानी डेसिमल पॉइंट नज़र अचे, त उन नंबर खे चइबो आहे ॾहाई अणपूर यानी डेसिमल। ठीकु आहे, ही पूरो नंबर न आहे। ॿ जेको आहे न पूरो नंबर आहे, पर 2.3 पूरो न आहे, इहो अणपूर आहे। ठीकु आहे, इहो 2 ऐं 3 जे विच में नंबर लड़के थो पियो, इहो पूरो नंबर न आहे। पर तव्हांखे चवां 5 नंबर भला पूरो आहे, तव्हांखे हाज़िन 5 त पूरो आहे, 6 बि पूरो आहे, हाज़िन 6 पूरो आहे, पर 6.1 पूरो आहे न, इहो अणपूर आहे, इहो पूरो न आहे। इन करे इनखे चवंदासीं अणपूर। पर हिन में ॾहाई अची वञे त ॾहाई अणपूर। अणपूर 2 क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकु अणपूर थींदो आहे ही, ॿियो अणपूर थींदो आहे ही। सो ही थींदो आहे, हिनखे फ्रैक्शन छॾींदा आहियूं, हिनखे असां डेसिमल छॾींदा आहियूं। ठीकु आहे बाबा। सो डेसिमल नंबर तव्हांखे मां सम्झायो त डेसिमल नंबर छा आहे। हर उहो नंबर जंहिंमें पॉइंट अचे, डेसिमल पॉइंट अचे। त ॿारो, डेसिमल नंबर या ॾहाई अणपूर इहो असांजो नातिक अददनि में बि कन्वर्ट थींदो आहे, यानी डेसिमल तो रेशनल नंबर भी थी सघंदो आहे। रेशनल नंबर्स के NOS शॉर्ट फॉर्म में चइबो आहे। ऐं वरी रेशनल नंबर्स अगरि मिलियल हुजनि त उहे डेसिमल में बि थी वेंदा आहिनि, यानी इन्हनि जी हिक ॿिए में मटा सटा पई थींदी आहे। सो असांजो जेको नेक्स्ट वीडियो हूंदो, नेक्स्ट सबक हूंदो, उन में असां ॾिसंदासीं त डेसिमल खे कीअं ऐं कहिड़नि तौर तरीक़नि सां नातिक अददनि में कन्वर्ट करे सघूं था, मटाए सघूं था। ही नंढड़ो लेक्चर हुयो ऐं हिन लेक्चर सां गॾु मूंखे ॿियो लेक्चर ऐड नाहे करिणो, छो त जेकॾहिं ही लेक्चर ॿियो हिन में ऐड कंदुसि त इलाही लंबो लेक्चर थी वेंदो ऐं उहो हिन खां हटी वेंदो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूंखे जेका हिन लेक्चर में ॿुधाइणो हुयो उहो इहो त बाबा डेसिमल आहे छा, ऐं उहे कहिड़ा नंबर आहिनि जेके ॾहाई अणपूर या डेसिमल आहिनि, ऐं उन्हनि जो शर्त कहिड़ो आहे, कहिड़े तरीक़े सां तव्हां उन्हनि खे सुञाणे सघो था। त सुञाण जी निशानी त हिकिड़ी आहे, त उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾहाई यानी पॉइंट मिलियल हूंदी। ठीकु आहे, पॉइंट मिलियल हूंदी। सो उमेदु आहे तव्हांखे जेको लेक्चर सम्झ में आयो हूंदो, ऐं जल्दी नेक्स्ट वीडियो अपलोड कंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।